दिल जा मसला दिल भर जानी दो। एडे वोदा हाँ वो बोड़ा हाँ हे तो सुकी ना है वो काटे लाया हाले रखी हुजने। अरे हो पाछो जैसे हेठो जो आलियूं है न घे में थन माट पे दिन हाणे वरी निके हिया उथला है ये नओं आयो आ जना साईं कम जी खबर ही न थस। हाँ यो पाछो मटा सालो मथां कर वरी अभोय अभोय। ए एडे घर दे आज चाइने पिया हाँ सौदो कोने चने को पैसा वती छु नहीं आम बटालू फसर 30 जा टमाटा धाणा मिर्च हुन लदना लूसी नदी नहीं न जे महांगा थिया आहिनि मिर्च। बड़ी गाल है। चाचा हिकिड़ो मिनट हेता आयो भा आयो अलाए केर आहे भाई अलाए सेठनि जा माण्हू आहिनि अलाए केर। साला खुश हो खैर भा यो मीरू जो घर का थिया मीरू जो जी हाँ खैर त आहे न भा। हाँ खैर हाँ कम अथस वो अदा अदा हेॾे ताओ हे मामो आयो आहे अलाए कंहिंजे नाले पुछे थो हे ॿुधायो ई थो तो खबर नहीं। न भा ॿुधायो ई थो न। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी दादा यो मीरू जो घर किथे है मीरू जो घर मीरू जो घर जी जी खैर त आहे भाई अॼुकल्ह ॾिसे तो घणी ॻाल्हियूं घणा मसला आहिनि। अच्छा भा गरीब अच्छा फजन में ना आयो मैंने मसलो इहो हाँ हाँ ॿाहिरे मुल्क खां उन जो पार्सल आयो आहे हाँ मीरू जे नाले सां हाँ मांखे ॾिनो वियो आहे त चवनि घर पुॼाए अच्छा पाछल पार्सल कम शइ आई अथसि हिकिड़ी शइ। शइ आई अथसि हाँ। ॿारनि जे लाइ। सामान हूंदो आहे इहो सेठ चए पियो न पार्सल अॻे ॾींहुं घुराए पियो अलाए काॾों हाँ हाँ वरी आयो हुन में अलाए छा छा हुयोसि कहिड़ो मीरू अदा ख़बर नाही इन में वॾो माल हूंदो आहे हाणे कीअं कयूं। हे बैंक भरियल अथसि हाँ। तूं चएसि त मां हा मीरू अॻोड़े भवक न ॿुधाए पाए फिराद बि आहिनि न। हा अलाह सर माई जो नालो आहे मीर मीर मोहम्मद भी चवंदा आहिनि मीरू भी चवंदा आहिनि। अच्छा तव्हां नालो मीरू आहे हाँ मीर भी चवंदा आहिनि। इहो मामा अॼुकल्ह भरोसो न आहे न फिराद हलनि था न। हीअं कयो तव्हांजे नाले ते पार्सल आयो आहे हाँ हाँ हिते सही बि कयो हाँ फिंगर ॾियो हाँ ठीकु आहे ऐं 2000 बि ॾियो 2000 जी हा। केर न कर सॾु कर सेठ खे। सही हिकिड़ो मिंट सेठ को वठूं मज़ूर माण्हू जल्दी कयो मूंखे देरि थिए थी। अबा सेठ वो सेठ अबा हेॾे त हिकिड़ो मिंट कमु थिए अबा ओॾाए वञेसि वठी अचेसि न आहे मामे खे टाइम ओॾो वठी अचां। वठी अचेसि वञो। छा बाबा 5000 मोकिलियां थो 5 मोकिलियां थो 5000 अब ये नंढड़ा 5 तो मोकिलियो। सेठ अस्सलाम वालेकुम। पोइ मां ॻाल्हायां थो भाउ। वालेकुम सलाम भाउ। अब ये 2000 कदे अंदर आयो आहे वो घर में जेको आहे न वो थोड़ी दरकार थी आहे मेहमान बेमान अचनि था पिया वो सौदो बोदो वरदा पियो जो खमीस ते कटी गई न हिन जे करे ॾियां थो न त न ॾियां मुंहिंजो सिकी लॻो बचो। मेहरबानी नंढा न ॾियां। मेहरबानी भाउ एदी मेहरबानी इहा मेहरबानी न करतो कर मूंखे। बस कमीस करो कर मथे हफ्ते जी ते हा वञण वञ मूंखे देरि थिए थी मूंखे ॿी जाति वञिणो आहे यार। हाणे अचे थो बसि ओए अचे थो घुमतो आ लानत देख सफ़ा तकड़ में हूं भाउ सेठ मनी ही न पियो साईं हे 2000 बि तंग कयो आहे न हर पैसा वठूंसि हा। हिकिड़ो मिंट सिंगर नाव तुंहिंजो न मीरू हाँ हाँ त सिंगर ॾे सही तरह बिजली न वठे छाट त न आहे छाट ना है बाबा सही ओके मामा हिकिड़ो सवाल पुछां जी मांजा सिंगर वता थी मांजी माई जा ये पैसा तो बंदे न थींदा न। न बाबा हेॾे जय साहब ये लिखी आहिनि हिन महिल ताईं मुंहिंजो कमरो बि न आयो आहे। उहे ॿिया ऑफिसर आहिनि बाबा इहो वठो पार्सल वठो। ठीकु आहे ॿियो बि कुझु आहे छा? न बस इहो ई आहे। हा महिरबानी भाउ ख़ुदा न ॻाढ़ा ॿुध
अल्लाह करे इन में जान छुटे न सेठ मुंह असां रे में निकरे से को सोन बोन निकरे से बस कर रब बिस्मिल्लाह पाक करे करे। खोल, बिस्मिल्लाह करे खोल। ये दबो थी बस ये चांदी वांगे चमके थो खोल खोल दिसे न को ओ भाई मजूर भैया आज असां जी उतरी या बिस्मिल्लाह दुआ घुराऊं या अल्लाह तू भलाई का जाए या अल्लाह तोलो बहटे सोन जानी जाए या अल्लाह मसाला ते ठाऊ भाजी जाए वठाऊं या अल्लाह जी हमें वडेरे जा हमें भठे वाले सेठ जा मोथा जन थियूं तो खोल मता के रची वनी ला इलाहा इल्लल्लाह आए अब्बा नुम करे रे मोकरो करे हो सजे हफ्ते जी अकेला खुदा को लांची रे मोकरो कजी बेलिया मुसी मेरा लुसी तू मिनट में चाहिए ना अदा तू नालो पांचो करे मजा इन में माल हुंदा ए हुंदा ओ हुंदा 1000 रुपए में एको किलो पइजे जो 3 रुपए में मिलदो आ मां जोड़े थेलो साल तनका पे लखे रुपया होदा मां के जगह में धूड़ केलो दीदो ठेक लानत दी गोले वरी लठा केड़ा है अदा हज़ूगा बुधाई असा जे इलाके में मानू हथियार के पुरंदा है नवा दाड़े लगता जी जेके डब्बा दे पुरंदा धूड़ पैसे अस्सलाम वालेकुम नाज़रीन के भी थोड़ा बुधाई ना अस्सलाम वालेकुम नाज़रीन जी तमाता जो मीरू मवाली मासा गड्डा बोदू मुझा दोस्तों है जेके पार्सल अचने वता इन्हनि में नकली शयूं अथव इन्हनि को बचिजो न त असां वारी हालत थींदो जो असांजो वीडियो तव्हांखे वणे त इनखे सब्सक्राइब लाइक फॉलो शेयर ज़रूर कजो।